सभिनी खे प्रणाम। अॼु जो ॾींहुं पिता जो ॾींहुं। कोई हिकु ॾींहुं त पिता जो हूंदो ई कोन्हे, सभु ॾींहं पिता जा ई। मां उन पिता जी ॻाल्हि बि नथो कयां जेको घर में तव्हांजो पिता आहे। मां उन परम पिता परमेश्वर जी ॻाल्हि थो कयां जेका हिकु ॾींहुं बि हिकु पल बि खाली कोन्हे। उन ई फादर्स डे जो तव्हां सभिनी खे खोड़ खोड़ वादे। पिता जे ही मथां सत्संग, खोड़ सत्संग पहिरां बि थिया आहिनि, माताउनि जे मथां बि, पिता जे मथां बि। पिता जो जेको रोल तव्हांजे जीवन में उहो त सभिनी खे पहिरियों ई ॿुधाए बि चुका आहियूं हिते सत्संगनि में कि पिता जो असली रोल छा हूंदो आहे। पंहिंजे औलाद खे मथे करणु, हमेशा उन सां स्नेह सां पेश अचणु, उनखे प्यार करणु ऐं उनखे जेतिरियूं ऊचाइयूं पंहिंजे पीउ जे द्वारा मिली सघनि उहो शायदि ई ॿियो कोई ॾेई सघे। त उन ई पीउ जे लाइ सत्संग, उन जो पंहिंजे परिवार जे प्रति, पंहिंजी औलाद जे प्रति जेको कर्तव्य आहे उनखे परिपूर्णता सां निभाइणो आहे। इहो खोड़नि ई सत्संगनि में ॿुधायो वियो आहे ऐं निभाइणो आहे ई आहे। तूं बदिले में उन खां कंहिं बि प्रकार जी चाह न रखंदे कि मां पंहिंजे पुट सां ईअं कयो त उहो बि मूंसां ईअं करे। न, प्रेम हमेशा हेठि ई वहंदो आहे। जीअं गंगा हमेशा हिमालय खां मथां पहाड़नि खां लहंदी थी अचे पई, गंगा हेठि ई लहंदी आहे न, वापसि मथे वेंदी आहे, हेठि ई लहंदी आहे। ऐं उहो ई प्रकृतिअ जो नियम आहे कि मां पंहिंजी औलाद सां प्रेम कंदुमि। मुंहिंजी औलाद वरी पंहिंजी घरवारीअ सां या उनखे जेको छोकिरो या छोकिरी थिए उन सां प्रेम थींदो। प्रेम कॾहिं बि मोटी करे वापसि न ईंदो आहे। प्रेम हमेशा हेठि वहंदो आहे, अहंकार हमेशा मथे ईंदो आहे। अहंकार जेको थींदो आहे उहो हमेशा मथे ईंदो आहे। पीउ पंहिंजो कालर ईअं मथे करे रखंदो आहे, न तूं मुंहिंजो पुटु आहीं, तूं पुटु ई रहंदी। छो पुटु कॾहिं पीउ न ठहंदो, न ठहंदो कॾहिं बि पीउ, हमेशा पीउ ठहंदो। ऐं तूं उन सां ओढ़ो पीउ वारो बर्ताव कयो त उहो तुंहिंजो बि पीउ ठही वेंदो। अॼु जा ॿार एॾा तेज आहिनि त सभ्यता इहा ई थी चए कि तूं पंहिंजे पुट सां प्रेम कर, हो तोसां केवल कर्तव्य जो पालन कंदो। उन जो कर्तव्य माउ पीउ जी शेवा करणु, उहो शेवा कंदो। तूं चईं कि मूंसां मुंहिंजा ॿार प्रेम करनि, प्रेम हो पंहिंजे ई ॿारनि सां कंदा। ऐं इहा आसक्ति तूं पंहिंजे अंदर में कॾहिं बि रखजांइ न, कॾहिं न रखजांइ, न त हमेशा दुख ई हथ में लॻंदी। पोइ अहिड़ा खोड़ माण्हू असां वटि ईंदा आहिनि कि बाबा असांजा ॿार असां सां प्रेम नथा कनि। अरे प्रेम हो तोसां कंदे छो? प्रेम त तोखे करिणो, हो त पंहिंजी औलाद सां, पंहिंजी घरवारी सां प्रेम कंदा। गंगा जीअं हेठि वहंदी आहे, प्रेम बि हमेशा हेठि वहंदो आहे। तोखे अगरि प्रेम नथो मिलई, उहो बि सत्य न मिलंदो आहे। पुटु हमेशा पीउ सां कर्तव्य जो पालन कंदो आहे, पीउ हमेशा पुट सां प्रेम कंदो आहे। पर हिकिड़ी संभावना इन में ॾाढी विपरीत बि आहे ऐं उल्टी बि आहे कि कोई माउ पीउ अहिड़ा थी गुज़रंदा आहिनि, शायदि इहो न ॿुधियो हूंदो पहिरियां, कॾहिं बि अॼु ॿुधी वठो। गंगा हमेशा हेठि वहंदी आहे। अॼु गंगा खे उल्टो वहणो पवंदो कि हिकिड़ी औलाद पंहिंजे माउ पीउ सां प्रेम करे। ॾाढी ई विपरीत ॻाल्हि आहे, इहो थी बि सघे, पर थियो आहे, 100% थियो आहे ईअं बि कि गंगा उल्टी वही आहे, वहंदी बि आहे। तव्हां ध्यानु न ॾिनो,
गंगा पहाड़न का लहंदे ॾिठी त अथव, हरिद्वार में डुबकी लगाइण ॾिठी त अथव, गंगा असां बनारस में भी ॾिठी आहे, कलकत्ता में ॾिठी आहे, गंगा सागर में सब ॾिठो आहे। पर उहा ही गंगा जेॾी महिल आकाश गंगा ठहंदी आहे उहा न ॾिठी अथव, उहा भी थींदी आहे जेकी आहे बारिश पए थी। इहो छा आहे? इहो भी त हेठां ई पाणी मथे खजो। इहो प्रकृति जो विपरीत नियम आहे कि हिकिड़ी औलाद पंहिंजे माउ पीउ सां प्रेम करे वञे। इहो आहे सच्ची में सच्ची श्रद्धा पंहिंजे माउ पीउ जे प्रति ॿार। तूं अगर पंहिंजे जीवन में कॾहिं भी उन ॿार सां कोई आसक्ति न रखी थी कि ॿार मूंखे कुछ मोटाए करे ॾे, मां उनखे पालियो, मां उनखे पैदा कयो, मां उनखे वॾो कयो, मां उनखे पढ़ायो, मां उनखे हिन मुक़ाम ते पहुचायो कि अॼु उहो एॾे ऊचे उहिदे ते बीठो आहे। अगर तूं इन शइ जो फ़ाइदो कॾहिं भी पंहिंजी लाइफ में न खयो या तुंहिंजे भाव में अहिड़ी कोई भी ॻाल्हि तुंहिंजे वीचारनि में न आई त इहा गंगा तूं उल्टी वहाए सघीं थो, तुंहिंजा ॿार तोसां प्रेम करे सघई था पिया। ईअं थियो आहे ऐं थींदो भी आहे, थियणो भी खपे। छो असांजा ॿार असां सां प्रेम न कनि? पर बशर्ते तोखे ओड़ो हलणो पवंदो। त हाणे खां कीअं हलणो आहे? पंहिंजे ॿार जी इच्छा हुजे, जेको जीअं इच्छा सां हलणु चाहे पंहिंजो ॿार उनखे उअं छूट ॾियो। कोई भी ॿार ग़लति न कंदो, कोई भी ॿार पंहिंजे माउ पीउ जे विपरीत वञण जी कोशिश न कंदो। तूं जिथे रोकीने, हाणे असां हिकिड़े घर जो कमरे जो दर बंदि करे तालो लॻाए त छॾियो, चाबी पंहिंजे जेब में था रखूं। हाणे उन ॿार खे चईंदासीं तोखे इन दर खे कॾहिं भी जीवन में न खोलणो अथई, इन दर जे अंदरि तोखे झांकणो भी कोन्हे। ॿार छा कंदा? तूं जेॾी महिल ॿाहिरि वञी उन कमरे में ही उनजी सॼी आसक्ति लॻी पई हूंदसि। भैया हिन कमरे में मुंहिंजे माउ पीउ लिकायो छा अहिड़ो मूंखे ॾिसणो आहे। इहा आसक्ति हूंदी आहे कि न हूंदी आहे? सभिनी ॿारनि जी हूंदी आहे। जंहिं ॿार खे जंहिं शइ लाइ रोकीने, जीअं रोक थींदी ओतिरी वरी वधाव वारी ॻाल्हि थी वेंदी आहे। तूं रोक न, उनखे छॾ उनखे जीअं हो जीअण चाहे उनखे छॾ, तॾहिं त कुछ मोटी करे मिली सघंदी। इन जीवन में कुछ ॾींदे त कुछ मिलंदी न, कुछ ॾिनो ई कोन्हे ऐं तूं वठण जी चाह रखे त कुछ भी न थी सघंदी। तूं आसक्ति रख न, पाण ई मिलंदी। इते देर आहे अंधेर न आहे। उहो जेको परम पिता परमेश्वर असां सभिनी जो पिता, हे त केवल हिते जेके वेठा आहियूं उहो हिकिड़े हिकिड़े ॿिनि ॿिनि ॿारनि जा पिता थींदा न, ऐं जेको हो पिता आहे उहो त सभिनी जो पिता आहे। असांखे मेन उते ध्यानु ॾियणो आहे कि उन पिता सां प्रीत कीअं जुड़े, उन पिता जो प्रेम अॻिते कीअं वधे, उन ते ध्यानु ॾियणो। हिकिड़ी नंढी सी कहाणी, हिकिड़ो सूफ़ी फ़कीर हुयो, थोड़ो ज्ञानी भी हुयो, अञा पाण खे सूफ़ी सॾराए पियो। अहिड़ा सूफ़ी हूंदा न आहिनि, सूफ़ी त भॻवान हूंदा आहिनि, भॻवान पूरा, पर हे पाण खे सूफ़ी चवराए पियो। नओं नओं संत हुयो, थोड़ो सो ज्ञान इकट्ठो करे वरितो। उन परमात्मा सां डंको वॼाए करे चईंदो कि मां प्रेम कयो आहे। उन पंहिंजे पिता सां मां प्रेम कयो, उन परमात्मा सां प्रेम कयो। सॼे जग खे इहा ॻाल्हि ॿुधाई, सत्संग भी खोड़ कई। उन वटि भी हिकिड़ो पुटु हुयो। उन पुट खे जेॾी महिल पुटु थियो, हो जेॾी महिल पाण ॾाढो ठहियो, हो सूफ़ी संत। हाणे उन जो ॿार पंहिंजे पुट खे खणी करे उन जे ॾाॾे वटि वियो, त हाणे ॾाॾो त ख़ुशि थींदो ई थियो, पीउ खां वधीक ॾाढो ख़ुशि थींदो। अञा हिकिड़े पीउ जो जेॾी महिल पुटु थींदो आहे न, उहो मूलधन हूंदो आहे। और जेॾी महिल पंहिंजे पुट खे पुटु थी वञे न, उहो हूंदो आहे व्याज। व्याज सभिनी खे वणंदो आहे। मूलधन थोड़ो केॾी महिल घटि भी वणे, पर व्याज सभिनी खे वणंदो आहे। नाने नानीअ खे नातिनो नाती केॾा वणंदा आहिनि, ईअं ॾाॾे ॾाॾीअ खे पोटा पोटियूं केॾा वणंदा आहिनि, पंहिंजे ॿारनि खां बि वधीक वणंदा आहिनि कि न? ईअं पंहिंजे पोटे जे लाइ ईअं हिकदमि प्रेम उमड़ी आयो असां ईअं गले सां लॻाई पंहिंजे पोटे खे, ऐं खणी पंहिंजी गोदीअ में
खिलाइण लॻो, एॾे मज़े सां खिलाए पियो, एॾे मज़े सां खिलाए पियो, अलाए छा अंदर में ॻाल्हि उथी हुयसि ऐं खणी पंहिंजे पुट खे साइड करे रखी छॾी ऐं पंहिंजे पुट खे चयईं हिनखे मुंहिंजे अॻियां कॾहिं न वठी ईंदो। चयईंसि छो भाई, हाणे त तूं पंहिंजे पुट खे एॾो प्रेम पियो करीं, एॾो सिक सां हुनखे प्यार पियो करीं, चुमियूं पियो ॾींसि, भाकुर पियो पाईंसि, एतिरे में छा थी पंहिंजे पोटे सां एॾी नफ़रत की हुनखे साइड करे रखी छॾियोसीं तूं? चईं तूं जीवन भर हिनखे मुंहिंजे साम्हूं अचण ई न ॾिजे। अहिड़ो उन नंढे ॿार छा करे छॾे? उन सूफ़ी संत हिकिड़ी ॻाल्हि चई, चई मुंहिंजे अंदर में ख़्यालु आयो कि मां जेको प्रेम पंहिंजे पोटे सां कयां थो, छा मां उन परमात्मा जे प्रति रुष्ट त नथो थियां, उन जे प्रति पंहिंजो प्रेम घटि त नथो कयां? हे कॾहिं थी सघंदो? थी सघंदो ई कॾहिं बि न थींदो। पर उन जे अंदर में इहो वीचार उथियो कि थी सघे तो मां पंहिंजे पुट जे मोह में, पंहिंजे पोटे जे मोह में एॾो अची वञा कि उन परमात्मा खे ई भुलाए छॾियां। कॾहिं भी न थी सघंदो। इहा सोच बिल्कुलु ई ग़लति आहे, चाहे उहो सूफ़ी संत हुजे, कहिड़े बि ज़माने जो हुजे। मां बि हिकिड़ी कहाणी ॿुधी त तव्हांखे ॿुधायां थो। प्रेम उन परमात्मा जो एतिरो सकीर्ण, एतिरो सकरो थींदो ई कोन्हे कि उन में हिकिड़ो ॿार बि समाइजी न सघे। हे सॼी दुनिया कंहिंमें समायल आहे? उन परमात्मा में समायल आहे। उन परमात्मा जे आड़े कोई ॿार अची सघंदो जेको पूरो जो पूरो परमात्मा जो ई ॿार आहे? पंहिंजे ॿार सां कॾहिं परमात्मा रुष्ट थींदो? कॾहिं बि न, कॾहिं बि रुष्ट न थींदो। उन जे प्रति त अञा प्रेम वधंदो। परमात्मा असां सां थोरो खणी घटि प्रेम करे, पर ॿारनि में त पूरो ई पूरो परमात्मा आहे। उहो ॿार जेको नवजात शिशु हाणे अञा पैदा थियो आहे, उन में त पूरो ई परमात्मा आहे, जेसि ताईं उन में मन न आयो आहे। ऐं तूं उन्हनि जे लाइ चईं थो कि हे बाधा तो ठहे मुंहिंजे परमात्मा ऐं मुंहिंजे विच जे प्रेम में। छा प्रेम एॾो सकरो त न आहे उन परमात्मा जो? प्रेम त अहिड़ो सागर आहे, अहिड़ो सागर कि जंहिंमें सॼो हे विश्व जेके बि उन जा ॿार आहिनि सभु समाइजी वञनि। परमात्मा आहे छा? प्रेम ई त आहे। तव्हांजो पिता केरु आहे? प्रेम ई त आहे। छा उहो प्रेम कॾहिं पंहिंजे ॿारनि खां रुष्ट थी सघंदो? न, कॾहिं बि न। प्रेम ऐं परमात्मा जो नातो अटूट आहे। उहो कॾहिं बि टुटजण जहिड़ो न आहे या घटि थियण जहिड़ो न आहे। उन सूफ़ी संत जे अंदर में इहो ख़्यालु अची वियो कि मुंहिंजो पोटो इन में बाधा ठही सघे थो? कॾहिं बि न, इहो थी न सघंदो। इहो प्रेम त ओढ़ो प्रेम आहे उन परमात्मा जो प्रेम, जीअं हिकिड़ो कोई कुम्हार सम्झंदा जेको मटका, इहे भंडारा इहे मटकियूं ठाहींदा आहिनि सभु, ऐं परमात्मा सां असांजो प्रेम ऐं घड़े जो उन कुम्हार सां जेको प्रेम उहो हिकु जहिड़ो ई आहे। परमात्मा असांखे केॾी महिल ॾुख बि ॾिए थो, चोट बि हणे थो, त कुझु सिखाइण लाइ करे थो कि कुझु सिखी वञो था। हिन जीवन में आया आहियो, हिन अनमोल जीवन में आया त कुझु सिखी वठो। उन परमात्मा त असांखां इहो ई चाहियो आहे न। उहो चोट बि ॾींदो, पर चोट ओतिरी ॾींदो जेतिरी तूं सही सघे। ईअं ई जीअं कुम्हार जेॾी महिल मटको ठाहींदो आहे त जेको मटके जे अंदर जी मिट्टी आहे, जंहिंमें उहो अंदरि ई हथ फिराए थो, त उहो प्रेम जो, उहो ध्यान जो हथ फिराए थो। ऐं जेको ॿाहिरां उन जो हथ हले थो, जेकी उन मटके खे चोट पहुचे थी, छाजे करे? उनखे मज़बूत करण जे करे। ईअं ई तुंहिंजो परमात्मा तोखे जेॾी महिल चोट ॾिए थो न, तेॾी महिल तोखे मज़बूत थो करे। चङा ई माण्हू ईअं थिया आहिनि जेके उन स्थान ताईं पहुची, उन परमात्मा ताईं बि पहुची करे वापसि अची आहिनि, केवल भव जे करे कि असां राह भटकूं त असां हितां किरी न पऊं। न, तूं त वरी उहो ई थी करीं कि सभु सीढ़ियूं चढ़ी वई आहिनि मंदिर जूं सभु सीढ़ियूं चढ़ी वई आहिनि। मंदिर जी आख़िरी सीढ़ीअ ते वञी बीठी आहीं, जिथे द्वार बिल्कुलु साम्हूं अथई, द्वार खुलियल ई अथई, तूं उन में प्रवेश नथी करीं, उतां वापसि थी अची वञी। त तुंहिंजो परमात्मा सां ओड़ो प्रेम थी न। इहो त हिकु ईअं थियो जीअं हिकिड़ी मस्जिद जो आंगन थी वियो, हिकिड़े मंदिर जो आंगन थी वियो। बसि तुंहिंजो प्यार त पोइ ओतिरो ई थियो, सीमित प्यार थियो। प्रेम असीमित आहे,
उन जी कोई सीमा ही ना है, एडो असीमित आहे, उहो त सागर खां बि गहरो। जॾहिं सागर ही उन प्रेम में समाइजी थो वञे त प्रेम घणो विशाल हूंदो। तूं कॾहिं कल्पना बि करे ॾिठी थी कि प्रेम घणो विशाल आहे, ऐं उहो सॼो जो सॼो प्रेम कंहिंजे लाइ आहे? तुंहिंजे लाइ। जेके असां सभु हिते वेठा आहियूं, असां सभिनी जे लाइ उन पिता जो प्रेम आहे असांजे लाइ। असां उन प्रेम खे सम्झी नथा सघूं पिया, ऐं असां तुरसी मार, तुरसी धरपकड़, तुरसा दड़का भॼी था अचूं। गुरु वटि बि वञूं था, कोई गुरु कंहिंजे विपरीत हले थो पियो अगरि, ऐं हमेशह सतगुरु त हिन दुनिया जे विपरीत ई हलिया आहिनि। कोई बि सतगुरु जेको इन जग में थियो हूंदो त उहो त संसार सां गॾु कॾहिं बि न हलियो, उहो हमेशह संसार खां विपरीत ई हलंदो, छोकी उन सत्य जी पहचान पंहिंजे अंदर मां करे वरिती आहे। त उनखे माण्हू ग़लति चवंदा आहिनि, उन जे माण्हू विरोध में हूंदा आहिनि। उन जे अंदरि उन परमात्मा लाइ असीमित प्रेम थी वेंदो आहे, त उहो प्रेम तव्हांखे नज़र न ईंदो। तव्हांजे लाइ उहो दुश्मन थी वियो, उहो गुरु ई दुश्मन थी वियो जेको तोखे चोट ॾेई। चवनि न सतगुरु मेरा सूरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का फूटे भरम के कोट। हो तोखे चोट बि ॾींद त ओतिरो वरी प्रेम सां सहलाईंदी बि, छॾींदी। तोखे अॼु दड़का ॾिना अथई, तोखे अॼु कंहिं ॻाल्हि लाइ हितां भॼायो अथई, तोखे धक चंबो बि अगरि उन परमात्मा हयो अथई त उन खां वधीक त उन तुंहिंजे लाइ प्रेम पैदा कयो आहे। तूं उन प्रेम खे नथी सुञाणी, तूं पंहिंजे गुरूअ जे प्रेम खे नथी सुञाणी, तूं पंहिंजे माउ पीउ जे प्रेम खे नथी सुञाणी। असां सभिनि जे विपरीत थी बीह था रहूं पिया। अहिड़ो बि छा असां करे छॾियो आहे पंहिंजे पाण सां इहो ग़लति कि असां उहो प्रेम उन्हनि सां करे ई नथा सघूं। उन्हनि जी थोरी सी मार सां असां भॼी था वञूं, कॾहिं बि। अगरि उन तोखे चोट ॾिनी आहे त प्रेम ॾियण लाइ ई चोट ॾिनी आहे। उन प्रेम खे तूं सुञाण कि उन तोखे छा ॾिनो, उन तोखे उहा शइ ॾिनी आहे जेकी तूं हर जन्म में पाण सां गॾु खणी वञी सघी थी पई। हुन तोखे प्रेम ॾिनो, छाजे करे ॾिनो? कि हाणे जेको अंश तुंहिंजो अॻियां वधंदो तूं उनखे ओड़ो प्रेम ॾिनी आहे। उन तुंहिंजे अंदरि प्रेम जो ॿिज फोड़ियो आहे, तुंहिंजे अंदरि प्रेम जो गुल पैदा कयो आहे, त गुल जी सुगंध तुंहिंजे ॿार में जेकी ईंदी, तोखे बि त ओड़ो प्रेम उनखे ॾियणो आहे। हाणे उन ॿार खे प्रेम कीअं ईंदो? तुंहिंजे ई द्वारा ईंदो, ऐं तूं ही विपरीत थी बीह रहंदी आहे उन सूफी फ़क़ीर वांगुरु कि हे मुंहिंजे ऐं परमात्मा जे प्रेम जे आड़े थो अचे, त छा उहो प्रेम वधी पईंदो? एतिरो कमज़ोर प्रेम न आहे उन परमात्मा जो। परमात्मा जेको प्रेम कयो आहे असीमित प्रेम आहे, उनखे सुञाण, उन सां गॾु हल। प्रेम में ही परमात्मा थी हर हिकु शइ में, पंहिंजी भाॼईअ में, पंहिंजी भेण में, पंहिंजे भाउ में, पंहिंजे पीउ में, चाहे पंहिंजी ॾेराणीअ में, पंहिंजी ससु सहुरे में। अगरि तूं उहो हिकिड़ो ई परमात्मा जो ॾिनल प्रेम ॾिसी वठी त कोई बि तुंहिंजे लाइ पराओ कोन्हे, पोइ त सभु तुंहिंजे लाइ भॻवान थी। असां चवंदा आहियूं न तूं ई तूं, चवंदा आहियूं न सभिनि ॿुधियो आहे तूं ई तूं। छो चवंदा आहियूं तूं ई तूं? जॾहिं तूं ई तूं जो मतिलबु ई असांखे ख़बर कोन्हे त तूं ई तूं छो था चऊं पिया? तूं ई तूं जो मतिलबु इहो आहे कि जेको तो में आहे उहो ई मूं में आहे। तूं छा पाण सां घृणा करे सघंदी था? अॻिले सां घृणा छो थी करी? तूं छा पाण खे थप हणी सघंदी आहीं? अॻिले खे थप छो थी हणी? कमु हमेशह उहो ई कजांइ जेको तूं पाण सां करे सघीं। उहो कमु कॾहिं बि न कजांइ जेको तूं पाण सां न करे सघीं। तूं पाण सां प्रेम कंदी न त ॿिए सां बि प्रेम ई कर। पाण खे ॻाल्हियूं त न ॾिनी, पाण सां उटपटांग न ॻाल्हाईंदी, पोइ ॿिए सां छो थी ॻाल्हाई? जॾहिं चई थी मूं में बि उहो ई आहे, उन में बि उहो ई आहे, त उन में उहो फ़र्क़ु छो? उन में उहो फ़र्क़ु छो? छो था ॾिसूं असां कि हे धारियो आहे, हे बि तुंहिंजो ई अथई, कोई न कोई त अथई। जॾहिं सभिनी परमात्मा खे ई पैदा कयो आहे त कोई कंहिंजो भाउ आहे, कोई कंहिंजो घोटु आहे, कोई कंहिंजो ॿार आहे, कोई कंहिंजी भेण आहे, कोई न कोई रिश्तो त सभिनी खे आहे न। कोई कंहिंखां अछूतो त न आहे न इन संसार में। त पोइ तूं कीअं थी चई हे धारियो? सभु तुंहिंजा पंहिंजा थी, सभु तुंहिंजा पंहिंजा। हिकु अखर असां अञा चवंदा आहियूं, उहो सतगुरनि जो वचन आहे हिकु, तत्वमसी। तत्वमसी जो बि मतिलबु इहो ई आहे, जेको तूं में उहो ई मूं में। इन में कोई भेद आहे ई न। जेको तुंहिंजे पीउ में उहो ई सभु तो में,
उहो ई सभु तुंहिंजे बारे में, त उते फ़र्क़ु छो थो अचे पियो? फ़र्क़ु ना अचणो खपे। अगरि तोखे जेकी इहा उपलब्धि मिली अथई, इहा कोई अहिड़ो कोई उपहार मिलियो अथई, अहिड़ो कोई अवसर मिलियो अथई जंहिंखे तूं लुटाए सघी थी, त जेतिरो लुटाईंदे तूं वटि खुटंदी न। प्रेम अहिड़ी शइ अथई, जेतिरो लुटाए ओतिरो वधी करे वापसि मिलंदी। तूं हिकु ॾींहुं तोखे 10 गुना प्रेम मिलंदी। तूं कंहिं हिकु ॿार खे प्रेम करे त ॾिस, 10 ई ॿार अची करे तोसां प्रेम कंदा। तूं इन ॻाल्हि खे सम्झो अथई? अगरि तूं हिकु ॿार खे बि थप्पड़ हणी छॾे ग़लतीअ सां, उन सां ग़लति ॻाल्हाए छॾे, त 10 ॿार तोसां रुष्ट थी वेंदा। न, इहा माई त चङी न आहे, इहा दड़का थी ॾे, या हे भाई त चङो न आहे, दड़का थो ॾे सभिनी खे। ईअं थींदो आहे न। हाणे असां स्कूल ई वेंदा आहियूं, 100 ॿार पढ़नि था हिकिड़ी क्लास में, कंहिं हिकु ॿार खे मास्टर थप्पड़ हणी छॾी, त उहो मास्टर 100 ॿारनि जो ई दुश्मन थी वेंदो आहे। ईअं छो थींदो आहे? छो की उन हिकिड़े खे थप ई अथई। ऐं अगरि इहो ई मास्टर उन हिकिड़े खे प्रेम करे छॾे त 100 ई ॿार उनखे छा मोटाए करे ॾींदा? प्रेम ई ॾींदा न मोटाए करे। कोई वञी गारियूं थोरी ॾींदो मास्टर खे। त ईअं ई प्रेम असांखे बि करिणो आहे। हे पंहिंजे माउ पीउ सां त हे कर्तव्य वारो प्रेम आहे, ऐं उन परमात्मा सां जेको प्रेम आहे उहो त तुंहिंजे लाइ उपहार अथई, जेको उन तोखे ॾिनो अथई। तूं बि जेसि ताईं कंहिं अॻिते खे लुटाए करे उहो प्रेम न ॾींदीअ, तेसि ताईं परमात्मा तूं वटि न थी सघंदी। परमात्मा तुंहिंजे वेझो बि न थी सघंदी। परमात्मा खे तूं पाए बि न सघंदी। ऐं तूं ॻाल्हियूं थी करी परमात्मा सां मुंहिंजो प्रेम आहे। अहिड़ो कहिड़ो प्रेम तोखे परमात्मा ॾेई छॾियो अथई जो ॿियनि जे लाइ नथो लुटजे, पंहिंजे लाइ थो लुटे? कॾहिं बि न। प्रेम हमेशह लुटाइण जी शइ आहे। जेतिरो लुटाईंदी ओतिरो वधी करे वापसि मिलंदी। आख़िरी में सभिनी अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। तूं Thank you.